वफाकी सरकार जी सरदार अख्तर मेंगल के परचाइण की कोशिश नाकाम। BNP सरबराह क़ौमी असम्बली की मेंबरशिप ता इस्तीफ़ा वापस वठण का इनकार करे छो। सियासी मामलन बाबत वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाउल्लाह की सरबराही में हुकूमती वफ़द की सरदार अख्तर मेंगल से मुलाकात। इस्तीफ़ा वापस वठण की दरख्वास्त। इस्तीफ़ा वापस वठण जो को भी इरादो ना है। हुनन मुखे कायल करण की कोशिश कई पर मूं खेन कायल करे वरतो। BNP सरबराह सरदार अख्तर मेंगल की मीडिया से गाल्बो राणा सनाउल्लाह है तो सरदार अख्तर मेंगल बलोचिस्तान जो केस बहादुरी से विढ़ियो है। बलोचिस्तान के हकन से अख्तर मेंगल जो जोरदार आवाज़ पार्लियामेंट में मौजूद रहण घुर्जे। अपोजिशन वफ़द जी महमूद खान अचकज़ई की अगवाणी में BNP सरबराह सरदार अख्तर मेंगल से मुलाकात। इस्तीफ़ा वापस वठण की अपील। हम उन इलाकों में रहते हैं, सिंध में, वहाँ तो डाकुओं का राज है। आपको वहाँ कच्चे की सूरत हाल से वापसी है और परेशान हैं, लेकिन यहाँ हमारे यहाँ स्टेट को बाकायदा चैलेंज किया जा रहा है और सूरत हाल इंतहाई मखदूश हो चुकी है। सीधा इल्ज़ाम आ जाता है कि ये तो अफ़गानिस्तान के लोग हैं। अफ़गानिस्तान के लोग हैं तो अफ़गानिस्तान के लोग मुजरिम हैं, मिसिंग पर्सनस हैं। ये बड़ा एक इंतहाई अहम मसला है अब लोगों का। उनके प्यारे जो हैं वो 10-10 साल 20-20 साल से गायब हैं। वो जिंदा हैं, वो जेल में हैं, भाग गए हैं। जहाँ भी हो हुकूमत की जिम्मेदारी है कि वो उसके ख़ानदान सियासत के मामलन के सियासतदाननि के हवाले कयो वञे न त मसला हल न थींदा। मुखालिफ़ धुर में ज़रूर आहियूं पर मुल्क के ज़रूरत पई त हर तरह की कुर्बानी ॾियण लाइ तैयार आहियूं। चयो आहे सरबराह मौलाना फजल रहमान जो क़ौमी असम्बली के इजलास में खिताब। सनत चवे थो त अॼु सियासी माण्हुनि की अहमियत ख़त्म कई पई वञे। सीनियर सियासी अॻुवाननि के साइड लाइन कयो पियो वञे। सियासतदाननि के बाइख्तियार बणायो वञे। अपोजिशन ग्रैंड अलायंस बलोचिस्तान में अमन अमान की सूरत हाल से ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइण जो मुतालबो करे छो। असां स्पीकर से मुलाकात करे खेस चवंदासीं त बलोचिस्तान के हवाले से कदम खड़े बलोचिस्तान बाबत ABC थियण घुर्जे। मुखालिफ़ धुर जे इजलास खां पोइ PTI अगवाड़ असद केसर जी मीडिया से ॻाल्हि ॿोल संदसि चवण आहे त जेको बलोचिस्तान में थी रहियो आहे उन ते संजीदगी सां वेहक थियण घुर्जे। मुल्क दुश्मन इन सूरत हाल मां फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। क़ौमी असम्बली में IPPs ख़िलाफ़ समूरियूं जमायतूं हिकु ज़बान थी वयूं। निजी बिजली घरनि जी जाइज़े लाइ पार्लियामानी कमेटी जोड़ण जी आछ। PPMN आसपा भुट ज़रदारी ऐवान में घरेलू गैस ऐं बिजली जी लोडशेडिंग जो मसलो उथारियो। संदसि चवणु आहे त सिंध में मुंहिंजे तक जे माण्हुनि खे तकलीफ़ूं आहिनि। गैस जी बंदिश ऐं खोट वॾो मसलो बणियल आहे। मुल्क में 18 कलाक लोडशेडिंग थी रही आहे। पेट्रोलियम वारे वज़ीर मुसद्दिक़ मलिक जवाबु ॾिनो त गैस जा वसीला ॾींहों ॾींहुं घटिजी रहिया आहिनि। ॿाहिरां महांगी गैस घुराए सस्ती नथा विकिरो करे सघूं। ईरान खां गैस ख़रीद करण वारे मामले ते तमामु घणा मसला आहिनि। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त पूरे हाउस की एक कमेटी जोड़ी वञे ऐं IPPs ते बहस थियणु घुर्जे। हीउ तमामु गंभीर मसलो आहे। अभाम ख़त्म थियणु घुर्जे। पार्लियामेंट जो गडियल इजलास सुभाणे सॾाइण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब पार्लियामेंट के गडियल इजलास में मुख़्तलिफ़ बिल पेश कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की एडवाइस से सदर आसिफ अली ज़रदारी पारां सुभाणे पार्लियामेंट जो गडियल इजलास तलब कयो वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट ज़रदारी ऐं MNA आसपा भुट ज़रदारी से BISP चेयरमैन रुबीना खालिद की मुलाकात बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मुस्तहक़ माण्हुनि जी इमदाद के हवाले से ब्रीफिंग। बिलावल भुट ज़रदारी ऐं आसपा भुट ज़रदारी से कराची की मेयर मुर्तज़ा वहाब की भी मुलाकात। सिंध गादी वारे शहर में जारी तरक्याती रिथाउनि के हवाले से आगाही ॾिनी वई। खैबर पख्तूनख्वा के गवर्नर फैसल करीम कुंडी वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर का एतमाद जो वोट वठण जो मुतालबो करे छो। बेएतमादी वारी रिथ आणण की वार्निंग। संदसि चवण आहे त वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर के असम्बली में एतमाद जो वोट वठण घुर्जे। ॿुधायो वञे त वज़ीर ऐं सलाहकार छो तब्दील थी रहिया आहिनि। जेकॾहिं उहे करप्ट या नाअहल आहिनि त उन्हनि खे सज़ा छो नथी ॾिनी वञे। ही माण्हू चवंदा हुआ त गवर्नर ऐं CM हाउस में यूनिवर्सिटीज़ ठाहींदासीं। ही हाणे यूनिवर्सिटीज़ विकिरो करण लॻा आहिनि। जेसीं ताईं मां वेठो आहियां यूनिवर्सिटीज़ विकिरो नथियूं थी सघनि। इस्लामाबाद की मकामी अदालत शराब केस में KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत अली अमीन गंडापुर की तिबी बुनियादनि ते हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द कंदे
वारंट जारी किया। इस्लामाबाद पुलिस के सुभाणे गिरफ्तार करे अदालत में पेश करण जो हुकुम। मासूम माण्हुनि खे उन्हनि जे प्यारनि आॾो टारगेट कयो वियो। आङुरियुनि ते ॻणण जेतिरा दहशतगर्द सॉफ्ट टारगेट खे ॻोल्हींदा आहिनि। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज भुट्टी जो कोयटा में काबीना इजलास खे ख़िताब संदसि चवण आहे त हुकूमत मासूम ॿारनि खे ऑक्सफर्ड ऐं हार्वर्ड मोकिले रही आहे। असांखे गवर्नेंस जे मॉडल खे बहितर करणो आहे, इन रस्ते ते हलणो आहे जंहिंमां बलूचिस्तान जी अवाम खे फ़ाइदो पहुचे। सिंध सरकार असिस्टेंट कमिश्नर्स के लिए डबल कैबिन गाड़ियों खरीद करने जो फैसलो करे वरतो। सिंध हुकूमत 4x4 जूं 138 डबल कैबिन गाड़ियों खरीद करण चाहे थी, जेके सॼे सिंध में मुक़रर एसीज़ के ॾिनियूं वेंदियूं। जनरल एडमिनिस्ट्रेशन वारे खाते 2 अरब रुपया जारी करण लाइ नाणे वारे खाते के ख़त लिखी छॾियो। कारसाद हादसे केस में जवाबदार औरत नताशा ज़मानत लाइ कराची की अदालत में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। जवाबदार औरत के वकीलनि ज़मानत वारी दरख्वास्त से गॾु मेडिकल सर्टिफिकेट ऐं रिकॉर्ड भी जमा करायो। जवाबदार के वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त इस्पताल के रिकॉर्ड मूजिब नताशा ज़हनी मरीज़ है। नताशा इन वक्त ताईं नफ्सियात के केतरनि ई डॉक्टरनि खां इलाज कराए चुकी है। जवाबदारनि ख़िलाफ़ केस में जेके कलम शामिल आहिनि उन्हनि जी सज़ा दियत है। अदालत कारसाज हादसे केस में जवाबदार औरत के मुड़स दानिश इकबाल की अबूरी ज़मानत मंजूर करे वरती। जवाबदार के 1 लाख रुपयनि जा मुचलका जमा कराने जो हुकुम। इस्लामाबाद में मकानी चूंडू मुलतवी। इलेक्शन कमीशन वफाकी गादी वारे शहर में मकानी चूंडुनि जो शेड्यूल मुअत्तल करे छॾियो। मकानी इदारनि जे एक्ट में तरमीम खां पोइ शेड्यूल जो नोटिफिकेशन ईंदड़ हुकुम ताईं मुअत्तल कयो वियो। ECP जी पधिराई इलेक्शन कमीशन पारां 9 अक्टूबर ते इस्लामाबाद में मकानी चूंडू कराइण जो ऐलान कयो वियो हो। कलवई भरिसां हाकड़ो पुराण में ॿेड़ी ऊंधी 10 ॼणा बुॾी विया। हिकु नौजवान जो लाश हथ 9 ॼणनि खे बचायो वियो। ॻोठ ओड़ंग वासी RD 210 वटां हाकड़ो पुराण पार करे रहिया हुआ त संदन ॿेड़ी बुॾी वई।